खैरपुर मां ख़बर ईंदा हलो त खैरपुर भरिसां ॻोठ गुलाम शबीर बुर्दी जो रहवासी कालू बुर्दी मोहम्मद यूसुफ बुर्दी ऐं ॿियनि साफ़िन आॾो दाईंदे चयो त असांजा 6 माण्हू मुसलसल 2 महीना बरसातूं पवण सबबि असांजे ॻोठनि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि फ़ौत थिया आहिनि। केतिराई जानवर बि मरी विया, पर सिंध गवर्नमेंट हिन वक़्त ताईं असां ॾे का बि कैंप न लॻाई आहे, न ई को असां जी माली मदद या तक जे MPA या MNA तरफ़ां राशन ॾिनो वियो आहे। तक़रीबन असांजे ॻोठ जो 50 लख खां वधीक नुक़सान थी वियो ऐं 30 घर तबाह थिया आहिनि, फ़सुल तबाह थिया आहिनि। 10 दफ़ा AC कोर्ट जी मुख़्तियार कर कोर्ट जी जा चक्कर काटिया आहिनि, पर को बि तदारुक नथा कनि। असांखे ॿी सूरत में किरियल घर ठाराए ॾिना वञनि, राशन टेंट कंबल ऐं ॿियो ज़रूरत मुताबिक़ सामान ॾिनो वञनि, न त AC ऐं DC ऑफिस आॾो धरणा हणंदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।